अली रज़ा ज़ंगेजू की बहन ने बड़ा इंकशाफ कर दिया। ज़ैनब ने कहा कि पुलिस वालों को मैं पहचानती हूँ। वक्त की बात, वक्त है सच बताने का। ज़ैनब ने कहा कि ये पुलिस वाले हैं जिनको मैं पहचानती हूँ। इन्हीं लोगों ने हमें उतारा था, मुझे और मेरे भाई को बिला वजह एनकाउंटर करके शहीद कर दिया है। मेरा भाई गरीब था और एक तालिब इल्म था। ये पुलिस के लिए एक सवालिया निशान है। उसने कहा है कि मेरी CPR निकाली जाए, मेरे भाई और मेरी पता लग जाएगा कि हम गुनाहगार हैं या मुजरिम हैं या डकैत हैं। ही तस्वीर है ज़ियाद नूनारी ज़ैनब जन जी सुञाणप कई है त ही अमलदार उते हुआ जन असांखे बेदर्दीअ सां गाॾीअ तां लाहे खंभियो। ज़ैनब हिन जी सुञाणप कई है। ही अहम इंकिशाफ अॼु ज़ैनब कियो आहे पाण। हिननि जी सुञाणप कई है। सब खां पहिरियां त जेके बि मूंखे ॿुधनि था उन्हनि सभिनीनि खे मुंहिंजो सलाम ज़ैनब भेण जो। ऐं जेको बि मां सभु कुझु चवंदमि क़ुर खे हाज़ुर नाज़ुर चई करे चवां थी, सभु कुझु सच चवंदमि। छो करे हिकु कूड़ी मंदर कहाणी न आहे, हिकु सची कहाणी आहे। ऐं उनखां बाद जेकी मां हुते फेसिस आइडेंटिफाई कया हुया, उहे जॾहिं मूंखे पंहिंजे व्हाट्सएप पिक्चर्स ॾेखारियूं त मां उन्हनि खे ॿुधायो। उन्हनि मां कुझु नाला हुया जेके हुया जजी कटपर, ज़ियाद नूनारी, सनाउल्ला, अयाज़ खोड़ो ऐं उनखां बाद अब्बास। इन्हनि जा चेहरा मां हुते ॾिठा हुया। जॾहिं मूंखे व्हाट्सएप जेके फोटो ॾेखारिया त मां उन्हनि खे ॿुधायो कि हे माण्हू हिते हुया। मूंखे व्हाट्सएप इलाही सारा फोटो ॾेखारिया। इस मौके पे अली रज़ा ज़ंगेजू की मां ने कहा कि हमारे साथ इंसाफ किया जाए, ना हमारे साथ कोई भी हुक्मरान साथ देने के लिए तैयार नहीं है। मैं अपील करती हूँ कि हमारे साथ इंसाफ किया जाए। और अली रज़ा ज़ंगेजू की अम्मी ने कहा कि आर्मी चीफ और सुप्रीम कोर्ट से अपील है कि हमारा फौरी नोटिस लिया जाए। को भी सियासी नुमाइंदो को भी तरह जो वॾो माण्हू कुझु चङो मुड़ुसि असांखे लड़ी कोन आयो आहे, असां सां ना कई नाइंसाफ़ी कई आहे। जेकॾहिं असां ॾोहारी वियासीं त असांखे कोर्ट जे ज़रिए छो न ज़ाहिर कयो वियो। छा अॻियां पंहिंजा जेके इंतिज़ाम आहिनि उहे पुलिस खे ॾेई छॾिया त पाण मुरादो क़तल बि करे, गिरफ़्तार बि करे, ॾोह बि नामज़द करे। पहिरें ॾींहं खां मुसलसल बयान जेके आहिनि चेंज थींदा पिया अचनि, मुसलसल चेंज थींदा पिया अचनि। आख़िर मजबूर थी करे अॼु असां बि हिते आया आहियूं। ख़ुदा असांजे आवाज़ खे ॿुधो, असांजो साथ ॾियो ऐं शफ़ाफ़ जुडिशल इंक्वायरी विहारी वञे, GDR कढायूं वञनि। तमामु ॿियो हिन खां अलावा बि मुंहिंजी धीअ शनाख़्त कंदी। हिन त सिर्फ़ु इहे कया अथई, अञा कई जहिड़ा बयान जेके शनाख़्त करे सघे थी। तव्हां ॾेखारींदा वञो, इहे शनाख़्त कंदी वेंदी। असां ज़बरदस्ती कंदे न हाज़ुर नाज़ुर ॼाणे असांजे क़ुर पाक खे तव्हांखे हिते आया आहियूं। असां सख़्तु हिन वक़्तु प्रेशराइज़ थी आहियूं। असांजी प्रेशर बि आहे, असांजा मर्द महसूस थी विया आहिनि, ॿार नथा निकिरनि पिया। असांखे तहफ़ुज़ बि खपे, पर सभ खां वधीक असांखे इंसाफ़ खपे। ऐं मूंखे यकीन आहे मूंखे पंहिंजी सिंधी ॿाहिरि ऐं तमामु जेके बि हक़ परस्त ऐं इंसाफ़ पसंदि आहिनि मूंसां साथ ॾींदा ऐं मूंखे इंसाफ़ मिलंदो। हिन हक़ कोन ॾियो। ये वक्त की हुकूमत के लिए एक बड़ा चैलेंज है कि अगर CPR निकाली जाती है तो पता लग जाता है वाकई भी कि ये मुजरिम है या गुनाहगार है। SP साहब कूड़ तो ॻाल्हाए, मन घड़त कहाणियूं आहिनि। SP साहब अगर मां कूड़ थी ॻाल्हायां ज़ैनब रज़ा जी भेण, त मुंहिंजी रिक्वेस्ट हिकु ई आहे तमामु आला ऑफिसरनि खां जेके मुंहिंजी केस ते जेके निगरानी कनि त सिर्फ़ु मुंहिंजे ऐं मुंहिंजे भाउ जी CPR कढायो। सिर्फ़ु मां इहा रिक्वेस्ट कंदमि तव्हांखां। ऐं उन्हनि ऑफिसरनि जी बि कढायो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी कि उहे ऑफिसर जेके आहिनि को हिकु त उतां निकिरी ईंदो त उहे उन टाइम उते हुया या न हुया। ऐं मुंहिंजे भाउ जी बि कढायो, मां उनजो नंबर बि तव्हां सां शेयर कंदमि।
मगर ये वक्त बताएगा कि इनका इंसाफ होता है कि नहीं। ये अभी अदालतों की तरफ देख रही हैं। जरा इनकी आंखों में तो देखें कितना इनकी आंखों में गम है और भाई की गम की जुदाई से निडाल है। और कुरान पाक पकड़े हुए दुनिया को मैसेज दे रही है कि हमारे साथ इंसाफ किया जाए। मजीद इनकी ज़ुबानी सुनते हैं। मुझे मुतालबो सिर्फ इहो ई आहे कि एसपी ऐं पूरी टीम खे फिलफौर हटायो वञे ऐं मूंसां इंसाफ कयो वञे। जेतिरा बि मुंहिंजा भाइर भेनरूं आहिनि प्लेटफॉर्म जे ज़रिए मुंहिंजे आवाज़ खे ॿुधो था, वो ताईं अचो ऐं मुंहिंजे आवाज़ खे अॻिते पुॼायो ऐं जेतिरा आला ऑफिसर आहिनि उहे मुंहिंजी हेल्प कनि ऐं मुंहिंजी केस ते नज़र विझनि। ऐं कमेटी विहाई वञे जेका उन्हनि खे विहाए असांखे विहाई। साहब बिलावल ज़रदारी साहब सीएम साहब खां आहे त असांखे नज़र विधी वञे। मुंहिंजो भाउ न क़तल थियो आहे। 10 भेणनि जो इकलौतो भाउ असांजो सहारो उहो ई हो। असां वरी नाज़नि तां भाउ खे पालियो हुयो। असां ते ॾाढो ज़ुल्म थियो आहे। असां सां इंसाफ़ कयो। जुडिशियल इंक्वायरी कयो। मां तव्हां सां गॾु आहियां। जाते अगरि मुंहिंजो भाउ ग़लति हूंदो मां तव्हां सां गॾु हूंदमि। मां तव्हांखे बार बार इहो चई चुकी आहियां। मुंहिंजो भाउ ग़लति न हुयो। मुंहिंजो भाउ मासूम हुयो। रस्ते मां लाहे करे असांजो भाउ क़तल कयो अथऊं ऐं ॾेखारियो हुनखे जेको आहे पटड़ी में अथऊं। असांजी लाथो खैरपर मां अथऊं। अचूं असां रोड़ी लाइ पिया। तो मां बि गैरतमंद क़ौम जी गैरतमंद धी आहियां। तव्हांजे तवसल सां ई मां आज़ाद थियमि। इहा तव्हांखे बि ख़बर आहे। क़ुर पाक खे हथ रखी करे चवां थी मुंहिंजी मदद कयो, मूंखे सपोर्ट कयो। तव्हां मूंखे इलाही सपोर्ट कयो आहे। तव्हांजी वजह सां मूंखे राय मिली आहे। हीअ तव्हांखे बि ख़बर आहे। तव्हां हिकु वीडियो ठाहियो दादन खान पठान त ज़ैनब खे राय करण में मुंहिंजो वॾो अहम किरदार हुयो ऐं पंहिंजो वीडियो जारी कयो जीअं एसपी साहब कूड़ो थिए ऐं हुनखे ख़बर पए त मां कूड़ नथी ॻाल्हायां, मां सच थी ॻाल्हायां। जेको बि हो थो ॻाल्हाए त उहो सभु कुझु कूड़ आहे। छो करे विच में तव्हां आहियो ऐं तव्हांजी वजह सां ई जेको मुंहिंजे वारसनि पोइ एहतिजाज ख़तमु कयो हुयो। छो करे मुंहिंजो भाउ त शहीद थी चुको। हुननि एहतिजाज सिर्फ़ु मुंहिंजे लाइ कयो त क़ौम जी धीअ अची। बिल्कुलु मुंहिंजा भाइर मूंसां गॾु बीहंदा। मूंखे उमेद आहे। मूंखे अकेलो न छॾंदा। मुंहिंजो हिकु भाउ छॾे वियो आहे। सॼा मुंहिंजा भाइर ऐं मुंहिंजो साथ ॾींदा। मां कानून जो हर दरवाज़ो खड़काईंदमि जेसिताईं मुंहिंजो साह आहे जिस्म में। मां पंहिंजे भाउ जे कातिलनि खे ज़ाहिर कंदमि। सकून सां न वेंदमि। इकलौतो भाउ 3 भेनरुनि जो अकेलो भाउ मूंखां जुदा कयो वियो आहे। इन जे पुठियां कहिड़ियूं साज़िशूं आहिनि उहे ज़रूरु ज़ाहिर थींदियूं। हिन वक़्तु अदी ज़ैनब चइनि अमलदारनि जा नाला ज़ाहिर कया आहिनि तस्वीरुनि सां। छो त मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।